अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशल एकेडमी कराची सिंध, छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी, किस्त 20, कहाणी जिते नींहं उछल। रात जा 2 वॻा हुआ, ज़िंदगी रवां तवां हुई। श्याम पंहिंजे दोस्त सिंधूअ सां गॾु पंहिंजे बेडरूम में सुतो पियो हो। हल्की मध्यम साए रंग जी रोशनी फैलियल हुई। ॿाहिरि सख़्तु सर्दी हुई, पर कमरे में 25 डिग्रियूं सेंटीग्रेड जी गर्मी हुई। हल्की म्यूज़िक साइको रिलैक्स वॼी रही हुई। ओचितो श्याम रड़ियूं करे उथी वेही रहियो। संदसि निड़ ते पघर जूं बूंदूं टिमी रहियूं हुयूं। सिंधू जल्दी उथी ख़ुदकार कंप्यूटर मेडिकल चेकअप ऑन कयो ऐं श्याम जे ॿांह में उन जा क्लिप लॻाया। कंप्यूटर ते जवाबु आयो, नॉट मेडिकल प्रॉब्लम, साइको ड्रीम ऑफ पास्ट, कंसल्ट साइकोट्रिस्ट। सिंधू कुल्हाल ओॾींदे तजुब जो इज़हार कयो ऐं श्याम ॾांहुं सवालिया अंदाज़ सां निहारण लॻी। आख़िर तव्हां कहिड़ी क़िस्म जो ख़्वाबु ॾिठो आहे? श्याम उथी फ्रिज मां फ्रूट जूस कढियो ऐं ढुक भरींदे थधो साह खयूं ऐं चयाईं, जेके मरूज़ी हालतूं शऊर ॾिठियूं न आहिनि ऐं ॿुधियूं न आहिनि, आख़िर उहे ख्वाब में कीअं थियूं अची सघनि? उफ़, अहिड़ी बि ज़िंदगी धरतीअ ते कॾहिं रही आहे? सिंधू वधी ॾांहुं वेझी आई ऐं दिलचस्पी ज़ाहिर कंदे पुछियाईं, कहिड़ी ज़िंदगी? मूं ख्वाब में हिकु अहिड़ी दुनिया ॾिठी आहे जंहिंजा माण्हू बुनियादी ऐं फितरी ज़रूरतुनि खां महरूम आहिनि। मूं माण्हुनि खे धरतीअ ते खेड़ंदे ॾिठो। मूं हॾां पिंजरा ॾिठा जंहिंजे पेट में हिकु दाणो अन्न जो पवे त हू ज़िंदा थी पवनि। मूं ख़ूबसूरत जवानियूं ॾिठियूं, पर खोखिलियूं, अकेलियूं, अंदर में वेॻाणियूं। मूं कूड़ जी फतह ऐं सच खे मुंहुं लटकाईंदे ॾिठो। मूं कूड़ जी फतह ऐं सच खे मुंहुं लिकाईंदे ॾिठो। उफ़, कहिड़ी दुनिया हुई वाह! सिंधू हल्की गुलाबी रंग जी नाइटीअ में बेहद स्मार्ट लॻी रही हुई। संदसि अखियुनि में चमक हुई। श्याम जे वेझो अची संदसि चपनि ते पंहिंजा चप रखियाईं। हिकु डिघी चुमीअ खां पोइ ॿई लेटी पिया। श्याम, तोखे कुझु ॾींहं आराम करणु घुरिजे, तूं काफ़ी मसरूफ़ थो रहीं। न सिंधू, दरअसल असां मां हर हिकु माण्हू पंहिंजी सलाहियत मुताबिक़ कमु थो करे। मां चाहियां थो त मुंहिंजी सलाहियत मां वधि में वधि इंसान खे फ़ाइदो रसे। हिन वक़्तु हिकु ज़बरदस्त प्रोजेक्ट ते कमु करे रहियो आहियां। उन जे प्रोजेक्ट में असीं ॿियनि सितारनि ते ज़िंदगीअ बाबति मालूमात हासिलु करे रहिया आहियूं। अहिड़े क़िस्म जा इंडेक्शन असांखे मिली चुका आहिनि त असांजी कहकशां खां ॿाहिरि अरबी रोशनीअ जे सालनि जे मुफ़ासिले ते ज़िंदगी मौजूदु आहे। पर असां वटि रोशनीअ जी रफ़्तार ऐं रेडियाई लहरुनि जी रफ़्तार खां वधीक ॿी स्पीड न आहे। बहरहाल, सुभाणे मूंखे मरीख़ ते हिकु लेबॉर्ट्रीअ ते वञिणो आहे, तंहिंजे करे फ़िलहालु आराम करणु घुरिजे। थोरी देरि में सिंधू ऐं श्याम गहरी निंड में हुआ। सुबुह जो 6 वॻे ख़ुदकार रिकॉर्ड मां म्यूज़िक वॼणु लॻी ऐं श्याम उथी वेही रहियो। बाथरूम में वञी तयारु थियो। ॿाहिरि निकिरी कुकिंग ओवन जो नाश्ते वारो बटण दॿाए उनखे मेनू ॾिनो। 5 मिंटनि में नेरनि संदसि ड्राइंग टेबल ते हुई। श्याम नाश्तो करे कुझु ज़रूरी सामान खयूं। सिंधू गहरी निंड में हुई। बिस्तरे ते बिलू रोशनी पखिड़िजी सिंधूअ जी नाइटीअ मां उभरंदड़ छातियुनि ते पइजी रही हुई। श्याम सिंधूअ ते हिकु नज़र विधी ऐं ख़ुदकार कंप्यूटर रूम में बीहे कुझु बटण दॿाइण लॻो। थोरी देरि में कुझु लहरूं ॾिसण में आयूं ऐं श्याम जो जिस्म ग़ाइबु थी वियो। मरीख़ ते हिकु शानदार लेबॉर्ट्रीअ में सोज़ी, रूपा ऐं महिराण श्याम जो इंतज़ारु करे रहिया हुआ। श्याम पहुचण सां सभिनी सां मिलियो, हिक ॿिए खे हाल अहिवाल ॾींदा रहिया ऐं पोइ ज़रूरी कमकार में लॻी विया। शाम जो टाइम हो। शाम जो टाइम हो। श्याम हिकु कहकशां जे सयारे ते मौजूदु हो, जेको सयारो धरतीअ सां मिलंदड़ जुलंदड़ हो ऐं उहो सयारो इंसाननि लाइ ख़ासि तफ़रीह गाह ठाहियो वियो हो। हिते हर क़िस्म जी तफ़रीह मौजूदु हुई। बल्कि हिकु यूनिवर्सिटी बि क़ाइमु थियल हुई, जंहिंमें इंसान जी ज़िंदगीअ जे मक़सदु, ज़िंदगीअ खे ख़ुशि रखणु ऐं तफ़रीह जा नित नवां तरीक़ा ॾसिया वेंदा आहिनि। श्याम ऐं नीली रेक्स क्लब में हल्की म्यूज़िक ते डांस करे रहिया हुआ ऐं स्कॉच विस्कीअ जा हल्का ढुक भरे रहिया हुआ ऐं रखी केॾीअ महिल
स्प्रांतो ॿोलीअ जे माहिरनि खे हथरादू ॿोली ठाही आहे। ॿोलीअ जे माहिरनि हिकु हथरादू ॿोली ठाही आहे जेका आलमी ॿोलीअ जो दर्जो रखंदी। माहिरनि जो ख़्यालु आहे त अॻिते हली जॾहिं दुनिया जूं सभु ॿोलियूं गॾिजी हिकु ॿोली ठहंदी उहा स्प्रांतो हूंदी। ज़बान में कुझु ॻाल्हायूं थे। शाम सॼी राति उन सयारे ते गुज़ारी जिते हज़ारे हसीनाउनि जी झुरमट हुई। ख़ूबसूरत नज़ारा हुआ, फिज़ा ख़ुशबू सां वासियल हुई, तरह तरह लज़ीज़ ताम हुआ। बसि ज़िंदगी हुई पंहिंजे वजूद खां बेख़बर, सरूम लज़त लज़त। सुबुह जो शाम धरतीअ ते वापसि आयो जिते सिंधु खेसि मिली। राति जो थकल हुअण करे जल्दी पंहिंजे ख़ूबसूरत बंगले जे बेडरूम में सुम्ही रहिया। कुझु विखियल उलझियल मंज़र फिरण लॻा। हिकु ख़ूबसूरत शहर अंदरि हिकु लश्कर खून रेज़ीअ में रुधल हो। कुझु हीसियल माण्हू, कुझु मुहाॾो अटकाईंदड़ शहर में फुरलुट बाहियूं, धुंधला मंज़र, ॻाढ़ाण खून जा दुॿा, माण्हुनि जो घरनि में क़ैद थियणु। क़ैद में हिकु नारी बेवस पंहिंजे महबूब सां मिलण लाइ आती। रिश्तनि जे ॼार में उमीदूं, हसरतूं, दम ॾींदड़ जज़्बनि जो मौत, घुट, बुसाट, लिकी लिकी राति जी बाट में मिलणु। कुहाड़ियुनि जा वार, ॿिन्हिनि जो वजूद खून में लथपथ, तड़पी तड़पी दम ॾियणु, हिकारत विचां कारी ऐं कारो रड़ियूं। श्याम घबराइजी छिरक भरे उथी वेही रहियो। सिंधु संदसि वेझो आई। छो वरी को ख्वाब? हा, इंसानियत सोज़ ख्वाब। ख़बर न आहे त छा आहे, ख़बर न आहे त छा थींदो। तव्हां सुभाणे साइकाट्रिस्ट सां मिलो, शायदि उहो तव्हांजी हिन परेशानीअ खे परूड़े सघे। ॿिए ॾींहुं शाम डॉक्टर नरेश खां टेलीफोन ते टाइम वरितो ऐं उन सां मिलणु हलियो वियो। डॉक्टर नरेश तवारीख़ी नफ़्सियात, साइको हिस्टोरियन जो माहिर हो। हिन शाम जा ख्वाब गौर सां ॿुधाए चयाईं, घबराइण जी का बि ॻाल्हि न आहे। जीअं तबई मौरूसियत असांजी विरासत में ईंदी आहे, बिल्कुलु ईअं शऊरी मौरूसियत तारीख़ी वाक़िअनि समेत इंसानी ज़हन में ईंदी आहे, जेका लाशऊरी तौरु माण्हुनि खे उलझाए रखंदी आहे। अॼु जदीद दौर में उन्हनि कैफ़ियतुनि खे इंसान परूड़े वरितो आहे। उनजो दबाव वधी वञे त उनजो इलाजु कयो वेंदो आहे। तव्हां जंहिं दुनिया खे ख्वाब में ॾिठो आहे उहा गुज़िरियल 2 खां 5 सदियुनि ते मुश्तमिल आहे। श्याम फल्कियात जो माहिर हो, जंहिं करे खेसि तवारीख़ जी ख़बर न हुई। सो दिलचस्पीअ जो इज़हार कंदे चयाईं त छा डॉक्टर, अहिड़ी दुनिया में मौजूदु हुई जंहिंमें इंसानु एॾो ज़िलत सां जी रहियो हो? हा, गुज़िरियल तबक़ाती निज़ामनि में उहो सभु कुझु मुमकिन हो। उन लाइ पहिरियां ई तव्हांखे तवारीख़ स्पेशलिस्ट, जेको उमरकोट में यूनिवर्सिटी ऑफ एंसेंट हिस्ट्री जो प्रोफेसर आहे, सां मिलणो पवंदो। उहो तव्हांखे गुज़िरियल सिंध जी तारीख़ बाबति कुझु ॿुधाए सघंदो। तंहिंखां पोइ तव्हांजो इलाजु थींदो। सिंधु शाम जो सुगंध क्लब में श्याम खे मिली। समुंड जे किनारे ते हीअ ओपन क्लब पंहिंजी दिलकशीअ करे मशहूरु आहे। सिंधु अजरक जी ख़ूबसूरत लिबास में सुहिणी लॻी रही हुई ऐं रिलैक्स चेयर ते ॿई लेटी विस्कीअ जा हल्का ढुक भरे रहिया हुआ। श्याम सिंधुअ जे अखियुनि में निहारियो ऐं थधी हवा जो झूटो खेनि छुई वियो। सिंधु ऐं श्याम कराचीअ खां रेल में चढ़ी उमरकोट रवाना थिया। ठीकु 15 मिंटनि खां पोइ हू उमरकोट जे प्लेटफार्म ते हुआ, जितां लिफ्ट चेयर जे ज़रिए यूनिवर्सिटी पहुता, जिते प्रोफेसर संदन इस्तक़बाल कयो। प्रोफेसर जी उमिरि 80 साल हुई, पर अञा बि हू नौजवान पियो लॻो। इल्म जी रोशनीअ सां शागिर्दनि खे नवाज़े रहियो हो। श्याम खेसि पंहिंजी हालत ॿुधाई। प्रोफेसर थोरो मुरकियो ऐं श्याम खे चयाईं, तव्हांजो ख़्वाबु मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते ॿधलु आहे। उहे वाक़िआ हिन धरतीअ जा आहिनि ऐं इंसाननि सां थिया आहिनि। अॼु तव्हां 2299 ईस्वीअ में जी रहिया आहियो। साइंस एतिरी तरक़ी कई आहे जो अहिड़नि वाक़िअनि ते सोचण में ख़्वाबु थो लॻे। हिन वक़्तु धरती हिकु मुल्क आहे ऐं दुनिया वसी थी चुकी आहे। इंसान पंहिंजे अकेलाई मिटाइण लाइ ॿियनि सयारनि ते बि दुनियाऊं आबाद कयूं आहिनि। हर माण्हूअ जो स्पेशल मौज़ू आहे, जंहिं करे तव्हांखे हिन धरतीअ जी तवारीख़ जी ख़बर न आहे। अॼु खां 3 सदियूं अॻु हीउ ख़ितो जेको सिंध थो सॾिजे, उहो उन वक़्तु सिंध हो। हिन ख़िते जी तहज़ीब दुनिया जे पुराणियुनि तहज़ीबुनि मां हिकु आहे। तॾहिं संदसि तवारीख़ 5000 सालनि ते फैलियल हुई। उते जा माण्हू अमन पसंद, प्यार ऐं मोहबत जे बुनियाद ते जी रहिया हुआ। उते जो समाज बराबरीअ जे बुनियाद ते क़ाइमु हो।
न इस्तसाल करण वारियूं कुवतूं हुयूं, न दीन धर्म जो धोखो ॾियण वारा। श्याम ऐं सिंधूअ जे अखियुनि में चमक वरी मोटी आई। ॿिन्हिनि में सिंध जी तवारीख़ बाबति दिलचस्पी वधी वई। श्याम उतावलो थी पुछियो, पोइ छा थियो? पोइ कुझु दुनिया जे वहशी माण्हुनि जंहिंजो मक़सदु ॾाढ जबर ऐं फुरलुट करणो हो, काहे आया ऐं सिंध जे अमन पसंदि मुआशिरे खे टोड़े मोड़े छॾियऊं। सदियुनि ताईं उहे काहूं थींदियूं रहियूं। जबर ऐं ॾाढ जो ज़ोर रहियो। तव्हांजो ख्वाब बि उन जबर जी हिकु कहाणी आहे। जॾहिं ठटे शहर ते पुर्तगालियुनि काह कई ऐं शहर खे लुटे फुरे बाहियूं ॾेई छॾियऊं। श्याम पंहिंजे ख्वाब जे बारे में वधीक ॼाणण लॻो त आख़िर औरत ऐं मर्द जे मिलण ऐं प्यार करण में कहिड़ो मसइलो जो उन्हनि खे रोकियो थी वियो। प्रोफेसर सिंधू ऐं श्याम खे हिकु ॿिए कमरे में वठी वियो, जिते आरामदाह कुर्सियूं पियल हुयूं। प्रोफेसर बटण दॿायो त उहो कमरो हिकु सिनेमा हॉल बणिजी वियो ऐं कंप्यूटर में प्रोफेसर हिकु प्रोग्राम फीड कयो त हिकु दौर जी तवारीख़ परदे ते अची वई। जागीरदाणे दौर जो हिकु घराणो जंहिंमें ख़ूबसूरत नारियुनि खे क़ुरान सां शादी कराइण जी रस्म हुई। उनखां पोइ शहर जो माहौल ॾेखारियो वियो, जंहिंमें नौजवान छोकिरियूं घुमंदे नज़र आयूं थे, पर अलॻि अलॻि। उन्हनि जे विच में हिकु वीछो हो। हिकु कमरे में हिकु नौजवान खे ॾेखारियो वियो हो, जेको ख़ूबसूरत तस्वीरूं ॾिसी मैस्टरबेशन करे रहियो हो। सिंधूअ खां उहे मंज़र ॾिसी रड़ निकिरी वई। प्रोफेसर बटण दॿाए स्क्रीन बंदि कई। छा ही हक़ीक़त आहे या फिक्शन ऐं एॾो भयानक? छा अॻी दुनिया में रिश्तनि जी एॾी तज़लील हुई ऐं इंसान जी ज़िंदगीअ जो को बि मक़सदु तय न थियल हो? प्रोफेसर मुर्कियो ऐं चयाईं, शांती शांति। दरअसल तबक़ाती दुनिया जी तवारीख़ हिन खां वधीक ख़ौफ़नाक ऐं बुरी आहे। ही त उन भेट में कुझु बि न आहे। सिंधूअ खां प्रोफेसर पुछियो, तव्हांजो मौज़ू कहिड़ो आहे? सिंधू जवाबु ॾिनो, इंसानी नस्ल जी वाध वीज। तव्हांखे ख़बर आहे त अॻे इंसान जे नस्ल जी वाध वीज कीअं थी हुई? हा, असां पंहिंजे मौज़ूअ जी पढ़ाईअ दौरान पढ़ियो आहे त अॻे इंसानी नस्ल जी पैदाइश औरत ज़रिए थींदी हुई। औरत 10 महीना पेट में ॿार पालींदी हुई, पोइ ॿार ॼमण सां रिश्ता ख़ुदि जनम में ईंदा हुआ। मसलन पुट, माउ, पीउ, भाउ, भेण वग़ैरह। पर अॼु उन फितरी तसलसल खे बदिलायो वियो आहे। साइंस उन जे सिस्टम ख़िलाफ़ वेढ़ांद कई आहे। छो? प्रोफेसर असुल मौज़ूअ ॾांहुं मोटण लाइ सवाल कयो। सिंधू आरामदाह कुर्सीअ ते पाण खे वधीक रिलैक्स कंदे टेक ॾेई छॾी ऐं चयाईं, उन करे जो फितरी तौरु औरत खे कमज़ोर संदसि प्रेगनेंसी पेट सां हुअण कयो, जंहिंमें उहो शिकार लाइ डोड़ी न सघंदी हुई ऐं जिस्मानी तौरु हिन खे एहतियात करणो पवंदो हो। तंहिं करे हिन खे तबक़ाती निज़ाम में वधीक कमज़ोर करे छॾियो। हाणे औरत हिन अमल खां आज़ादु थी चुकी आहे। अॼु जे दौर में जॾहिं इंसान जी नस्ल जी ज़रूरत थींदी आहे त उहो नस्ल लेबॉरेटरीअ में ठाहियो वेंदो आहे। हिकु नस्ल हिक ई सीमेन जे स्पर्म्स मां ठाहियो वेंदो आहे। उन करे काफ़ी फ़ाइदा थिया आहिनि। ठीकु आहे, प्रोफेसर सहमत थींदे चयो, पर हिकु ॿियो मसइलो बि हो जेको समाजी हो। उहो हो रिश्तनि जे क़दुरनि जो। फ्यूडल दौर में रिश्तनि जे नाले इंसान ग़ुलाम हुआ। हिकु पीउ पंहिंजे धीउ ते ज़ाब्ता ऐं सख़्तु कानून मढ़ींदो हो। हिकु मुड़ुस ऐं ज़ाल में छिकताण हूंदी हुई। उहो निज़ाम ग़ैर फितरी रिश्तनि जे ॼार में हो, जंहिं करे इंसान लुत्फ़ माणण लाइ आज़ादु न हो ऐं न वरी हिन वटि ज़िंदगीअ जो वाज़िह मक़सदु हो त आख़िर छो ज़िंदा आहे ऐं छो थो जीए। श्याम उथी बीठो ऐं चयाईं, ओ एॾी ज़िल्लत, एॾी अज़ियतनाक ज़िंदगी। डॉक्टर, मां रिलैक्स थियण थो चाहियां, वधीक ॿी विहक में। सिंधू ऐं श्याम ॿाहिरि निकिता। मौसम ख़ुशगवार हुई। हल्का हल्का ककर छायल हुआ, जेके तेज़ काढ़े खां बचण लाइ हथरादू छॾिया विया हुआ। ख़ूबसूरत उमरकोट जो शहर पंहिंजे निज़ारनि सां हिकु जादुई तासिर पैदा करे रहियो। सिंधूअ बुख महसूसु कंदे चयो, छो न कंहिं ठाहूके स्पॉट ते हली मानी खाइजे। श्याम सिंधूअ सां सहमत थींदे चयो त हा, हितां खां 10 मिंटनि जे मुफ़ासिले ते सखर ऐं रोड़ीअ जे विच में सिंधू दरिया जे किनारे हिकु इंतिहाई ख़ूबसूरत स्पॉट आहे। उते हली मानी था खाऊं। शाम जो वापसि टटे हलंदासीं, जिते इंसानी नस्ल वारी लेबॉरेटरी ॾिसंदासीं।
थोरी देरि में हिकु ख़ूबसूरत स्पॉट ते श्याम ऐं सिंधू मौजूदु हुआ। उते खेनि ॿिया बि दोस्त मिलिया ऐं गॾिजी हिननि लंच कई। लंच खां पोइ हिकु ख़ूबसूरत बंगले में श्याम ऐं संदसि सिंधू पंहिंजे दोस्तनि सां गॾु थोरी देरि आराम करण लाइ रुकिया, जिते रूपा पंहिंजे मौज़ू फिलासफ़ीअ बाबति दोस्तनि खे ॿुधायो त असां वटि हुकूमत जो निज़ाम हलाइण लाइ जदीद फ़लसफ़े जी आख़िरी डिग्रीअ लाइ 4 ॼणा मुक़ाबले में आहिनि, जिन मां हिकु मां बि आहियां। हाणोकि इंतिज़ामी निगरान जंहिं 2282 ईस्वीअ में मुक़ाबले जे इम्तिहान में फर्स्ट पोज़ीशन खणी पंहिंजो उहिदो संभालियो हो, सो हाणे पंहिंजो मुदो पूरो करे चुको आहे ऐं हाणे वरी नई बेच जो मुक़ाबिलो थींदो। श्याम वधीक दिलचस्पी ज़ाहिर कंदे चयो, रूपा, अॼु जे दौर में इंसान खे वधीक तरक़ी ॾियण लाइ ऐं नित निन लज़तुनि जे सामान पैदा करण लाइ तव्हां वटि कहिड़ो फ़लसफ़ो आहे? रूपा पंहिंजे दोस्त सागर जी जूट ते टेक ॾींदे चयो, असां मौजूदा दौर खे जिद्दत ऐं इंसान खे वधीक ज़िंदगीअ ॾांहुं वठी वञण लाइ संदसि उमिरि कंट्रोल ऐं जवानीअ खे बरक़रार रखण लाइ उपा वठंदासीं। इन काइनात में निज़ाम शमसीअ खां ॿाहिरि ॿियनि सितारनि ते तफ़री गाहूं ठाराईंदासीं। उन सां असां इंसान लाइ ख़ुदकार सहूलियतुनि में इज़ाफ़ो आणींदासीं। सागर रूपा जे ॻिचीअ में बांह विझी चयो, दरअसल असां पंहिंजनि ख़्वाबनि जी पाण साबिया थींदासीं ऐं मज़ो माणींदासीं। हक़ीक़त में असां शाह लतीफ़ जे शहरनि जी तशरीह आहियूं। असीं भिटाईअ जे सपननि जी साबिया आहियूं, जो शाह लतीफ़ फरमायो हो, हलो हलो काके तणे जिते नीअ उछल, न का झल न पल सभ का पसे पिरीअ खे। हलो हलो काके तणे घुरिजे नीअ, न का राति न ॾींहं सभ का पसे पिरीअ खे। श्याम पंहिंजे ख़्वाब जो ज़िक्र कंदे चयो, अॻे ज़माने में इंसानु सिर्फ़ु ख़्वाब ॾिसंदो। तव्हां यकीन करियो त इंसान जा रिश्ता त वेझा हुआ, पर हू अंदर में वेगाणो हो। अहिड़ा बि मर्द ऐं औरतूं हुयूं जिन 28 सालनि जी उमिरि ताईं सेक्स इंजॉय न कयो। सागर चयो, जेकॾहिं ईअं हो त पोइ इंसानु ज़िंदह कीअं हो? ज़िंदह रुगो साह खणंदो हो, उहा ज़िंदगी न हुई। पर हा, उते अहिड़ो बि तबिको हो जो अयाशिन में हो। उन वक़्त जो हू मज़ो माणींदो हो, पर अधूरो ऐं करबनाक, छो त ही समाज उन वक़्तु तजरीदी हो, धर्म भरम हो, हर तरफ़ मुनाफ़िकी हुई। रूपा अखियूं पूरे चयो, अहिड़ियूं ॻाल्हियूं महिरबान न वरजायो। मूंखे त डपु थो लॻे त असां खां अॻु इंसान एतिरो भोॻे विया आहिनि। शाम जो सिंधू ऐं श्याम वापसि ठटे पहुता ऐं इंसानी नस्ल जी वाध ऐं वीज वारी लेब घुमण लॻा। सिंधूअ लेब जा मुख़्तलिफ़ शोभा श्याम खे ॾेखारिया ऐं चयाईं, हीअ लेब आहे। जॾहिं दुनिया खे ज़रूरत पवंदी आहे त इंसानी नस्ल जी आबादी बराबरि करणु घुरिजे त हिकु नई जनरेशन या नस्ल पैदा कंदा आहियूं। उहो तरतीबवार बहितरीन माण्हूअ जी चूंड खां पोइ जेको ज़हनी ऐं जिस्मानी तरह सिहतमंद हूंदो आहे, उन जी सीमेन वठी ऐं औरत जा ओवा वठी 50,000 खां 1 लख ताईं टेस्ट ट्यूब ॿार पैदा कंदा आहियूं। उन जी सूरत, नफ़्सियात, मिज़ाज सभु मिलंदड़ हूंदो आहे। उन करे दुनिया जी वॾी में वॾे मसइले अकेलाईअ खे मुंहुं ॾेई सघण में असीं कामयाबु थी विया आहियूं। असीं बि हिकु नस्ल नंबर 2250 जी पैदाश आहियूं, जंहिं करे केॾी न असां में हिकु जहिड़ाई आहे। लेबार्ट्री घुमंदे खेनि राति थी वई। पोइ वापसि कराचीअ मोटी आया। ख़ूबसूरत बंगले में पंहिंजे बेड ते आहलंदे श्याम ख़ुदकार मास एंड मीडिया वॉल जो बटण दॿायो त दीवार ते हिकु स्क्रीन ज़ाहिर थी, जंहिं ते सॼी दुनिया जूं ताज़ियूं ख़बरूं ॿुधायूं वयूं। उन खां पोइ श्याम फिल्म सेक्स जो बटण दॿाए आरामदाह कुर्सीअ श्याम फिल्म सेक्शन जो बटण दॿाए आरामदाह कुर्सीअ खे टेक ॾेई वेठो ई मस त संदन दोस्त हैनरी, नेली, आनंद, सोडी, रॉबर्ट, सोज़ी सभु अची निकिता। बोतलूं खुली वयूं, तरह तरह जा उम्दा शराब गिलासनि में उथिजी विया, जाम ऐं जिस्म छलकण लॻा। मेवा, लज़ीज़ ताम सभु मौजूदु हुआ, सभु मज़ो माणण लॻा। पोइ ख़ूबसूरत स्विमिंग पूल में विझण लॻा ऐं हिक ॿिए सां खिल भोग कंदा रहिया। उन खां पोइ सभु पंहिंजनि पंहिंजनि शानदार बेडरूमनि में हुआ। कपिड़नि खां आज़ाद हल्की मौसीक़ी मधम रोशनीअ में हिक ॿिए जे वजूद जे लज़तुनि में गुम सुम सरूम लज़त लज़त